फकीर अल्लाह जो दोस्त वली सगोरो विसाल करे पियो ते रोयो इज़राइल सामू बीठो आहे। फकीर मुरीद रोण पिटण के लगी गया। इन जो तो रोण पिटण के चौथा लगो ये मुझे अल्लाह जो कासिद आयो आ मां पंहिंजे महबूब सां मिलां थो। सुभान अल्लाह। मौत सब कंहिंखे अचे थो। ससुई खे बि मौत आयो। जॾहिं इज़राइल आयो त खे चवे पई त मुझे पुनल जो खबर आंदी पई शायद कदई आयो। उनजो मां मौत आया तोखे मारण आयो आहियां। चई त मौत जी परवाह न आहे मुंहिंजो महबूब शल मूंसां गॾु। सोना उन्हीं जूं तैयारियूं उन्हीं जे लाइ हक़ीक़तूं उन्हीं जे लाइ ॻण मौत जो अचे उन्हीं सां कहिड़ी तरह मुलाक़ात कजे क़बर में छा कजे। ऊंदाही क़बर अंधारी क़बर सवेर सुघड़ जो ॿुधी त ज़ारी ज़ारी क़बर अंधारी ज़ारी 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 त घणी ज़बान सां था चऊं पर दिलि बि त ज़ारी ज़ारी करे। उहे सागा लाटो सागा चुग सागा रुशवा सागा व्याज जा धंधा सागा झेड़ा सागा फटा सागा चोरियूं सागा धाड़ा साड़ सागाई कूड़ सागाई सना सागाई गंद किन किच सागाई दुनिया सां मोहब्बत सागाई दुनिया सां प्यार सागो ई भेड़ो माइटनि सां वठ सठ दिल ज़ारी ज़ारी करे त पोइ मज़ो आहे। पोइ अल्लाह से तव्हां असांखे छॾ हकीकी मुल्क दे जरा हलूं त अल्लाह असां ते राज़ी हुजे मदीने वारो साईं आमीन। इन्हीं जे लाइ ॻण कबी शादियुनि जूं तैयारियूं कबियूं त अॻु में ॻण कबी। अबा छेड़ड़ा बीठा आहिनि कचे में अदा बीठा आहिनि पाॾो भलो हुजे त साईं बीठो आहे। वरी दस्तगीर जी यारहीं जे लाइ इहो फेरो ॾेई ईंदो त बाबा पाॾड़ा फलाणे हंधि वाड़ो बीठो आहे बाबा इहो दस्तगीर जो आहे इहो मूंखे ज़रूरु ॾिजांइ हाज़ुर साईं। अबा कहिड़ी तारीख़ आहे फलाणी तारीख़ आहे। इहो अॻु में ई माण्हू ॻण करे थो। बीमार थिए थो त बि ॻण करे थो। ईअं डॉक्टर वटि न वेंदो 100 200 खीसे में विझी पोइ वेंदो त डॉक्टर खे बि ॾियणो आहे। स्कूटर जो झेड़ो इन कलोड़े जो झेड़ो इन जे लाइ वॾो फसाद वठ सठ जे लाइ बि पुलिस जे लाइ वरी बचाए को रखे वरी न को फरियाद करे त स्कूटर चोरी थिए त पीछे केॾे वञूं। पुलिस चवंदो चोरी जी हुजई धाड़े जी हुजई छाजी बि हुजई तोखा ॾूं में को ॾोकड़ ॾे तूं काई हलिया वञी तूं भाॼा सचा तूं आहीं। क़बर में हलणो आहे तुंहिंजे जे लाइ तयार पैसा न हलंदा या भगल स्कूटर हिन वारी छोड़ी या न हलंदा ॿियूं न हलंदी ई का शइ न हलंदी अबो न हलंदो अम्मा न हलंदी मामा न हलंदा चाचा न हलंदा बंदूकूं न हलंदियूं। क़बर में हलंदो त सालिह अमल जेको अधु राति जो उथी तो घोड़ा गाड़िया इहे तुंहिंजा रफ़ीक थींदा। जेको उछल सुबुह जो उथी तो क़ुरान जी तिलावत कई पंहिंजे रब जे कलाम खे पढ़ी तुंहिंजा सोढ़ा इहो तुंहिंजो साणी जेका मुर्शिद करीम सां दोस्ती रखे इहा तोखे कम ईंदी। जेको महबूब मदीने जे साईं जे लाइ रोने इहो तोखे ज़रूरु कम ईंदो। उहो सियाणो माण्हू आहे जो अॻिले सफ़र जे लाइ हाणे ई ॻण शुरू करे गाफ़िल न रहे। गाफ़िल थींदो ओचिते मौत ईंदो छो त हे अल्लाह साईं अहिड़ो ॻुझो मामिलो रखी छॾियो आहे जो ख़बर कान थी पए त कहिड़ी महिल मौत आहे। अल्लाह मासूमनि नंढड़नि खे वॾी हयाती ॾिए कहिड़ी ख़बर। जवान ॾिसो था त ताक़त वारा आहिनि सघ वारा आहिनि कंहिंखे ठूशो हणनि त उहो वीचारो किरी पवे हेठि पर जॾहिं उहा शइ अचे थी त उहा ताक़त ख़तम थी। पीउ मां जा नूरे नज़र आहिनि जवान आहिनि अबे अम्मा खे आसरो आहे त वॾो थी वञो
मुझी खिदमतूं कंदा मूंसां चङो हलंदा मूंखे सव सुख ॾींदा मुंहिंजो सहारो थींदा पर ख़बर नथी पवे तो कि मौत अची वियो नौजान हलियो वियो पुराणा वीचारा उते ई रहिजी विया तंहिं करे हलणो ज़रूर आहे सुम्हणो ज़रूर आहे उन्ही जे लाइ अॻुवाट ई बंदोबस्त रखणो आहे हे ईसाल सवाब हे क़ुरान जा ख़तमा अल्हम्दुलिल्लाह कयूं था शन रब्बुल आलमीन क़बूल करे इहो बि शुक्र कयूं जो मदीने वारे साईं जा उम्मती आहियूं जंहिं फरमायो आहे त तव्हां वमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन खैरिन तजिदूहु इंदल्लाहि खैरन व आज़म अजरा जेको तव्हां अॻियनि जे लाइ या पंहिंजे लाइ अॻिले जहान जे लाइ मोकिलींदो तजिदूहु इंदल्लाह उन्ही जो अजर अल्लाह वटि तव्हां ज़रूर तव्हांजो ज़ायो न थींदो ऐं सुहिणो अजर जो एवज़ो ॾियण वारो सवाब ॾियण वारो अजर अदा करण वारो रब जी ज़ात आहे को माण्हू कंहिंजो थोरो हूंदो आहे त उन थोरे जे लाइ बि अलाए छा हू कंदो आहे त अदा सिर बि हाज़ुर आहे दावतूं थींदियूं आहिनि अलाए छा मूं छा कबो आहे त हिन जा मूंखे एहसान आहिनि मुंहिंजा सुहिणा पर एहसाननि जे बदिले ॾियण वारो सुहिणो वो मालिक साईं जल शान नवाज़ क़ुरान पढ़ियो तुमखे एहसान जो बदिलो मिलंदो तू पंहिंजे वालिद जी ख़ैरात कई तोखे बदिलो मिलंदो तू कंहिंसां चङाई कई तोखे बदिलो मिलंदो तू कंहिंसां सुठो हजे उन्ही जो अजुर तूं अल्लाह वटि लहंदे पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत कंदे उन्ही जो अजुर अल्लाह वटि लहंदे मालिक तोखे खाली न छॾींदो छा बादशाह ॾींदो छा शहनशाही दरबार में तोखे मिलंदो उहो मालिक ॼाणे थो जॾहिं हलूं उते त पाण ई ख़बर पवंदी मुंहिंजा सुहिणा जेको कंहिं वण पोखियो कचे जा वण त इहा हे जंगल में त ख़ुदा ई मालिक इन्हनि खे बीहारियो आहे इन्हनि खे को दोस्तली घणो बाटलियूं भरे को पाणी कोन थो ॾियनि जो हे सावा बीठा आहिनि इन खे ख़ुदा जी कुदरत ऐं रहमत ऐं साओ कयूं बीठी आहे न तो तू पंहिंजो वण पोखींदे ज़रूरु हुनखे पाणी ॾींदे पाणी न ॾींदे त हो वण सुकी वेंदो छो त वण जो आसरो आहे मूंखे इहो मालिक जी पाणी ॾींदो हे जेके वण झड़ झंग में बीठा आहिनि इन्ही खे कंहिंजो बि न वॾेरनि जो थियनि न पुलिस जो थियनि न असांजो थियनि न कंहिंजो इहे ख़ुदा जे आसरे ते बीठा आहिनि अलाह सीधो फरमाए त मुंहिंजे आसरे ते आहे त मां झंग में बि तोखे साओ थो करे सघां बाक़ी जेकॾहिं ॿियनि जो आसरो रखंदे त पोइ उहो पाणी ॾियनि त भले पोइ साओ थी मुंहिंजा सोणा आसरो पंहिंजे मालिक जो रखणो आहे झंग में नियत सही करणी आहे इंसान जी नियत पहाड़ आहे जीअं वण जी पहाड़ ज़मीन में लॻल आहे उन खे रहमत जो पाणी पहुचे थो त सावा सर सब्ज़ लॻा बीठा आहिनि इंसान पंहिंजी नियत सिधी करे हिकिड़े नियत में फेर ईंदुसि त वीदो ख़तम थींदो वीदो सुकंदो वीदो कफ़ाल नथो रब्बुल आलमीन असां तव्हांखे मदीने वारे साईं जो उम्मत बणायो आमीन आमीन वो एडी नेमत उज़्मा है जो सजदे में सिर रखी शुक्राना कयूं सवे साल हयाती हुजे तभी हो शुक्र अदा न करे सघूं जो असां तव्हांखे अल्लाह साईं मदीने वारे साईं जो उम्मत सुभान अल्लाह मती थियण जहिड़ी नेमत ऐं क़दुरदानी जंहिंखे आहे अल्हम्दुलिल्लाह उहे सुहिणे नबी जे हुक्मनि ते हलनि था नमाज़ूं पढ़नि था क़ुरान जी तिलावत कनि था अख़लाक़ सां माण्हुनि सां इज़त सां हलनि था बद निगाह नथा कनि पुछड़ाई नथा कनि ज़नाऊं नथा कनि व्याज नथा वठनि हक़ हलाल जे पोरे में पंहिंजो खायूं पीयूं ख़ुशि थियूं प्यारियूं ॿारियूं कयूं ख़ैर ख़ैरात कयूं अल्लाह उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता करे थो बीमारियूं बलाऊं उन्हनि तो माफ़ थी वञे हे जहान खां ख़ुशि लॻा वेठा आहे सुभान अल्लाह ज़िक्र कंदड़ क़ुरान जी तिलावत कंदड़ मुंहिंजा सुहिणा इंशाअल्लाह उन्हनि जो रूह मुतमइन हूंदो आहे करार में हूंदो आहे दिलि उन्हनि जी अल्लाह ॾों राज़ी हूंदी आहे हराम वारा रिश्वा वारा वॾेरा जेके ज़ुल्म कनि ज़ोरा कनि बनियूं फबाइनि हक़ फबाइनि खाता फेराइनि जीअं अॼु दस्तूर ज़माने जो हली वियो आहे एडी मेडी खाता
तपेदारनि खे ॾोकड़ ॾेयूं हे पंहिंजे नाले ते खाता बंदि ॾाॾनि जा उहे नाला ॿियनि जा विया उहे जेके लोड़ियो जन हथ कयो उहे छुटा वरी हे नओं वॾेरो अची नवां खाता खयूं ज़ुल्म ज़ोरा कयूं वेठो आहे मुंहिंजा सुहिणा अल्लाह साईं शल पनाह ॾे ख़ुदा जो कसम आहे हिननि वटि बंगला हिननि वटि सुहिणियूं मायूं हिननि वटि ॾोकड़ हिननि वटि नौकर हिननि वटि हर शइ पर करार न हूंदो सुकून दिलि खे न हूंदो सुकून आहे हिननि ग़रीबनि सुकून आहे हिननि फ़क़ीरनि खे केर तो बादशाही ते लहे केर तो बादशाही ते चढ़े धूड़ वञी पाए न पंहिंजे ॾूथनि इहो रस्तो वठ त पोइ ॾिसंदो आहे ख़ुदा जो कसम आहे क़ुर टिकण ते आहे वॾेरनि खे सुकून पवंदो निंड हराम हर रोज़ सकरात अथनि हर रोज़ मौत अथनि लेकिन सुकून न आहे त कहिड़ा पैसा कम जा थिया राशिदी सोहणा रोज़े धणी जो फैज़ सोहणा सैयद सगोरा राजन खे रंग लाए विया अॼु ॾींहुं ताईं जो फैज़ जारी आहे फ़क़ीर चइसि असांजे हावेली जे घर ते आया ज़ियारत करायूं पोइ फ़क़ीर तौर केवला साईं मुंहिंजे बचनि खे दुआ कर त को रिज़्क़ रोज़गार थिए न बुख मरनि था साईं जन खे अर्ज़ु आहे त दुआ फरमायो अल्लाह साईं हिननि खे दुनिया घणी ॾिए दौलत घणी ॾिए पाण त वापारी हुया मोहबत जा न पाण त विछड़ियलनि खे मिलाइण वारा हुआ न असांजा पीर ईअं न हा असांजा पीर हीअं जो वेंदा त निगाह कंदा त मदीने वारे साईं खां मिलायूं वेंदा रोज़े धणी जो इहो हुई झंडे वारनि सोणनि जो इहो हुई बकरी वारनि जो इहो हुई मशहूर वारे साईं जो इहो साॻी आहे दरिया हो साॻियो थो हले जेको सखर खां हले थो त हैदराबाद में बि उहो पाणी आहे कन वरी हैदराबाद खां वरी हेॾो जमुना नदीअ मां थो अचे दरिया रोज़े धणी आहे फैज़ उहो आहे मुंहिंजा सोहणा ॿिए साईं खे ॻाल्हि न वणी छो त हे वापारी हिन दुनिया जो न हो हे त हुन मुल्क जा हुया विछड़ियल सां मिलाइण वारा मोह मुबारक हेॾे चयो फ़क़ीर सियाणो हुयो सम्झी वियो असांजी शायदि ॻाल्हि पीर साईं जन खे न वणी होॾो फिरी अर्ज़ु कई त केवला साईं दुआ फरमाइनि त अल्लाह साईं जी मोहबत थिए न मदीने वारे साईं जी मोहबत पर क़यामत सोणी थिए न मुंहिंजा साईं जन इहा पाण फरमायूं भाकुर पाए पायूं फ़क़ीर मुर्शिद खां इहा ई दुआ पाण फरमायूं त फ़क़ीर ॾे ख़बर के जी साईं कि हे कचे वारा जेके वण आहिनि इहे सोना थी पवनि हिननि जा पन रुपया थी पवनि ऐं खणी चइजे त बाबा हारून फ़क़ीर जा आहिनि या दोस्त अली चने जा बा इहे सभु सोचा आहिनि जीअं वॾेरा केठी कयूं पंहिंजी कयूं वेठा आहिनि त सरकार जूं न हिन खणी घपलो आयो आहे वॾो खणी हिन जी आदत आहे नींबू जी आदत आहे विछू जी आदत आहे घणो ई बाहूं ॿधेसि क़ुर खणी ॾेसि क़ुर ते विछू मूंखे डंग नाण हे ॾेंबू डंग नाण जा हुनजी आदत आहे डंग डज़ खणी कराईंदो जीअं फ़क़ीर सां हालत लॻी पई आहे फिरोज़ फ़क़ीर सां अड़े बाबा मां जहिड़ो नथो चवां अड़े बाबा सिखो हो मूंसां ईअं न कयो पर वॾेरा टांदा ईज़ाण डंग हण अड़े न असां जहिड़ा हुजूं त बाबा कसरत खाऊं था फ़क़ीर खणी तूं बि ॾाजरे में छॾ पर वॾेरो चवंदो ॾह छो छॾियऊं इहो बि हेॾे कर अल्लाह साईं शल दुनिया जी मोहबत न ॾे साईं जी जेके दुनिया जी मोहबत में वॾेरा जेके दुनिया जी मोहबत में एमपीए जेके दुनिया जी मोहबत में सदारत विज़ारत लाइ हैरान ऐं परेशान आहिनि ख़ुदा जो कसम आहे उन्हनि जे सिरनि ते एॾियूं त भरियल गुनाहनि जा भार आहिनि जो इहे खणी न सघंदा इहे ऊंधे कंध क़यामत ॾींहुं ख़ुदा जे आॾो झुकियल वरी हलनि भले बेचारा खपाए पोइ ज़मानत करा जेकॾहिं तुंहिंजो हक़ आहे त हक़ ॾेई जिंद छॾा
नदी हो व्याज खुदा जो अड़ो चढ़ंदी जो पी डाडो भी पूरो न पवंदो व्याज चढ़ंदो हाणे वडेरा ॾींदा आहिनि सेठ जेके जनी सवेर सुगड़ जो ॿुधी त स्कूटर पे मयार ॾिसे तूं भड़ा बकरियूं पियो चारे हिन जूं हिन कचे में हाणे वरी स्कूटर मोतबर धारी आहे वरी मोते थो रोब करे वरी चोरी थो चवे वरी नादान थो चवे वरी चढ़ी थो चवे तूं जबे ॾाढनि जी ख़बर आहे तोखे बकरियूं कोन चारींदे हिननि वॾेरनि जो आबा ॾाढा जाच त छा कंदा हिननि सेठनि जा आबा ॾाढा जाच त इहे छा कंदा दुनिया जे लाइ दुनिया ढूंढ दुनिया गूंह दुनिया किरवटी पीर साईं खे कंहिं अर्ज़ु कयो न केवल साईं दुआ घुरो त कुझु फुलूस थिए फुलूस साईं मियां साईं जी तकीर आहे तकीर फरमायूं पियो जुमे मुर्किया साईं मियां साईं बादशाह मुर्के फरमाए त फुलूस बाबा फुलूस त ईअं नासी न अल्लाह साईं आखे पिया त मां ते फुलूस क्यों ॾियां सॼा ॾींहं थुका खावे बाज़ार च घुमे नमाज़ न पढ़े हुज़ूर ना मोहब्बत न रखे सिंधिया यारियां मल्हाए छोरेना मायना ते को फुलूस पिया ॾींदा पिनदा वत कॾहिं बि पूरी न थींदी न वॾेरनि जी न बड़वनि लिखी छॾियो सुणा इहा सिंधी बेपहाका बि आहिनि वॾेरनि बड़वनि जी पूरत कॾहिं न थी चई त बा अरबा ते मेट मले उन सां वेंदो कर खफ़ो बि थोरो मेटड़े में तेल विझी अरबा जे ॾींहं ते मले वेझंदे दुनिया जजी थींदई बाबा फ़क़ीर खणी ईअं कयो भाई भा कईं वञे पियो बरकत पवंदी बीमार कॾहिं थियो ई कोन न बच्चा बीमार थिया बच्चा बीमार न थियनि त ख़ुशि आहियूं कनि कीअं न हुजे त पुलिस असां खां उठो वठंदी छा हलणा वञेसि पियो दौलत वधंदी 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 जीअं व्याजनि जी वधंदी थी वञे हुनजे लेखे वधंदी थी वञे पर हुनखे ख़बर कान्हे त हिन खुटंदी थी वञे जमा मालहू वअद्ददा 1 2 3 करोड़ 4 करोड़ 5 करोड़ 10 करोड़ 20 ॿ वर माई वारा बि त ॿधेसि न 6 करोड़ त नई देरे मूं पाके खड़ा 10 करोड़ ऐं हे जो ठीको ॾिनो मूं तो घणा बांदा साईं 2 करोड़ भई इहे बि ॻंढेसि घणा नोटनि खे ॻणी रहिया आहियूं न बाबा व्याजी भी नोटन के गणे रखंदो आहे कन कीअं जमा मालहू अद्ददा यहसबु अन्न मालहू अखलदा कल्ला लयुंबज़न्न फिल हुतमा छा गुमान थो करे इहो व्याजी त जो माल हमेशा रहंदो हरगिज़ न मरण शर्त इनखे हुतमत में दाख़िल कंदासीं जहन्नम में विझंदासीं मश्किरिया मुसलमानी करण मश्किरिया सोड़ा दीन सां मस्किरी शरीयत सां मस्किरी तूं पंहिंजे कचे जो ढोरा जो वतन 5 लिखे घुमंदो त ठगा थी वेंदी त लुगो जो ई न लभंदे लेकिन महबूब सां घुमंदे त वत घुमंदो महबूबनि जे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये ॻाल्हियूं ॿुधायूं बाक़ी ॿिया केॾो तव्हां क़ुर ॿुधायो सुभान अल्लाह मां हिन जे करे तकीर कंदो ई न आहियां माण्हू सुधरंदा ई कोन न पीर सां सुधरंदासीं न वॾेरा सुधरंदा न इहे भड़वा हरामी सुधरंदा जंहिंखे अलाह हिदायत ॾे को भड़वो तौबा करे नी हराम खोरी खां बचे सुधरो बाबा सुधरो मौत मथे ते बीठो अथव जवानी ते अथव न कुराड़प ते अथव ओॾों जी पुलिस ज़ोर अथव हितों 1000 रुपयो पेटी ज़ाल जे मूं कढंदे पंहिंजो कोन हूंदुसि उहो बि ज़ाल खां उधार वठी मिड़ी पुलिस खे भाड़ो ॾेई रवानो कंदे हुन पुलिस खे केरु मोटाईंदो ओ साईं ॾिठई ख़्वाब में मूसालो उहो फ़क़ीर पियो ॾिसे जेको शाहूकार थियण जे लाइ साईं पीर साईं खां दुआ घुराई असांजे मुर्शिद करीम खां पीर साईं झंडे वारनि खां पीर साईं असांजा फुला शरीफ़ वारा
के सुतो पियो आहियां मां ॾिसां थो तेरो किन तेरो अची रही रही चर थी अचे चर त बोड थी अचे हलंदे 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 अची हिन जे खट ते लॻी हे भेण टपोड़ ही कर खट ते उकणो वेही रहियो हे छा थो थिए अब ॾिसंदो गूं वधंदो वधंदो अची खट जे मथो चयोसि आउं हिन खे ॼण लॻो त हा करे जो उथियो ते चई तूं बि अस्तगफिरुल्लाह ॾाढो यार ख़राब ख़्वाब लथो हाणे छा कयां सुबुह थिए त को पीर साईं खे हवाले कयां बल्कि हे त वाह जो मूंसां तादी थी अब गूं ॾिसंदो त फरत थींदव थठियो पियो हुजे बूथ सॼो हेॾो कपिड़ा लटा गूं में सुबुह जो उथंदो त मुबारकूं ॾींदव न माण्हू अॻु में सॼी पीर साईं जन वटि वेठो ॻाल्हि कयां फ़क़ीर वांदो थिए पूरो थिए त पोइ मां अर्ज़ु कयां पाण अॻे ई निहारे बाबा ड्रो खाधी भला मां त ॾाढो बुरो ख़्वाब ॾिठो पर इहा दुनिया ई न इहो ढूंढ हुई न जंहिंजे लाइ मूंखां दुआऊं घुराए पियो अञा घुराए दुआ अञा गंज थिए चइसि तोब तोब ज़ारी मुंहिंजे अबे ॾाॾे जी ज़ारी वॾेरो हुजे अचे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अञा ताऊं घुर अञा ताऊं अञा गूं घणो मिले अञा गूं घणो